ये सना जे दोस्तनि जी तरफ़ां अॼु अजरक टोपी जो सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। हे उन्हनि जो वेलकम जो बैनर लॻल आहे दोस्तनि जो। ऐं हाणे अचो त अंदरि ॾिसूं प्रोग्राम कीअं थो पियो हले। प्रोग्राम में हिते हे रिसेप्शन ठहियल आहे। दोस्त बीठा आहिनि, असांजा वॉलंटियर्स आहिनि हिते। तव्हां ॾिसी सघो था महिमान अचनि था पिया। हे एंट्रेंस आहे। एंट्रेंस में तव्हां ॾिसी सघो था त हे पहिरीं स्टॉल आहे। काफ़ी वॾी तइदाद में हिते सिंधी औरतूं आयल आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ऐं हे महिमान कुझु आयल आहिनि, तव्हां ॾिसो साईं निज़ामणी साहब। वेलकम टू सिंधी कल्चरल डे। मेहमाननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। सभु ख़ैर ठीक ठाक। काफ़ी महिमान अची चुका आहिनि, तव्हां ॾिसो। हे स्टेज आहे, तव्हां ॾिसी सघो था। काफ़ी वॾी तइदाद में सिंधी औरतूं सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ हिते टोरंटो में गॾु थी चुकियूं आहिनि। हे असांजा दोस्त आहिनि ऑर्गेनाइज़र्स। साईं ज़बरदस्त। साईं असांजो यूसुफ कलोड़ो साहब भी मौजूद आहे। साईं ज़बरदस्त। छा हाल आहे सर? पुछो सभु ठीकु ठाक? हे असांजो डॉक्टर साहब भी मौजूद आहे हिते। साईं बसि अकेला ई पाण